प्यारा ॿारो ही ॻाल्हि यादि रखण जहिड़ी आहे त हिकु अखर वारा लफ़्ज़ बि थींदा आहिनि जेकी अॼु तव्हांखे बि ॿुधायूं था। कन खोले दिलि सां ध्यानु ॾेई दिमाग़ जी मेमोरीअ में सवलाईअ सां सेव करे छॾियो। ही अखर आहिनि जेके अखर बि हिकु ऐं लफ़्ज़ बि ठहंदो आहे। उहे आहिनि बे, ते, नून, मीम, हमज़ो। बे खे असां लफ़्ज़ जी शिकिल में बे पढ़ंदा आहियूं। ते खे असां लफ़्ज़ जी शिकिल में तब पढ़ंदा आहियूं। नून खे लफ़्ज़ जी शिकिल में न बि पढ़ंदा आहियूं। मीम खे लफ़्ज़ जी शिकिल में पढ़ंदा आहियूं। हमज़ो खे लफ़्ज़ जी शिकिल में ऐं पढ़ंदा आहियूं। वधीक पढ़णु सिखंदा यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 ते। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।